अकलेती सूबाई वज़ीर हरीराम किशोरी लाल तरफां चेलार के महेश्वरी पाड़े में दिनल सत्संग हाल में सरेआम नाक़स मटीरियल इस्तेमाल खिलाफ मकामी रहवासियन सख्त एहतजाज किया है। इन सिलसिले में मकामी रहवासी अखबारी नुमाइंदे ओम महेश्वरी एहतजाज कंदे बुधायो त सत्संग हाल में सरेआम नाक़स मटीरियल इस्तेमाल किया पियो वञे। रेती बदरां थर जी वारी ऐं धूड़ इस्तेमाल कई पई वञे ऐं सिरों वग़ैरह सब 2 नंबरी इस्तेमाल कयूं पियूं वञनि। इन्हनि खे केरु चवण वारो कोन्हे। असां तव्हां ॾियूं त आख़िर कंहिंखे ॾियूं। सिबाणे जेकॾहिं इहो सत्संग हाल इतफ़ाक़ी ठही पियो त इन में जानी ऐं माली नुक़सान असां शहरवासियुनि जो थींदो, पर इन्हनि खे टके जो बि अहसासु कोन्हे। ओम महेश्वरी मूजिबि इन सत्संग हाल जो ठीको 26 लख रुपयनि जो आहे, पर जंहिं हिसाब सां 2 नंबरी कमु हले पियो इन हिसाब सां 7-8 लख रुपया ख़र्च बि मस्तु थींदो, जॾहिं त बाक़ी सभु रक़म ठेकेदार ऑफिसरनि सां मिली भगत करे हड़प करे वेंदो। ओम महेश्वरी मूजिबि सत्संग हाल में नाक़स मटीरियल इस्तेमाल थियण खिलाफ़ मूं मज़कूरा कम जे ठेकेदार सतराम महेश्वरी सां ॻाल्हाए शिकायत ॾिनी, पर हिन मुंहिंजी ॿुधी अणॿुधी करे छॾी। चयाईं आऊं कमु बिल्कुलु VIP कराए ॾेखारींदुसि, आईंदा का बि शिकायत न ईंदी। पर अदावती कम में अॼु बि जीअं जो तीअं सरेआम नाक़स मटीरियल इस्तेमाल थी रहियो आहे, पर इन्हनि खे केरु बि चवण वारो कोन्हे। ओम प्रकाश महेश्वरी आला इख्तियारी वारनि खां मुतालबो कयो त मज़कूरा मामले जो सख़्त नोटिस वठी ज़िम्मेवार ठेकेदार खिलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे, न त ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। 2 महीना थियनि कमु हले पियो। 17 महेश्वरी आहे भोरीलो जो, असल हींअर रहे थो अमरकोट। जो कमु हले पियो 26 लख रुपये जो ठीको तव्हांजे साम्हूं पियो ॾिसो। इहे सिरूं आहिनि, चा वारी आहे, चा इहो अॻियां जेको कमु हले पियो हिनजी हालत ॾिसो। इहो कमु हले पियो 2 नंबर। अच्छा, ये घणे जो ठीको आहे? हीउ 26 लख रुपये जो ठीको आहे। अच्छा, 26 लख जो ठीको आहे जी। अच्छा, ये आहे छा? ये कहिड़ो मतिलबु आहे? इहो हाल जो सिस्टम आहे। अच्छा, अॻियां दीवार आहे, दीवार वारो सत्संग हाल जेके चवनि पिया अकलेती वज़ीर वग़ैरह जेके ॾिना आहिनि उहे? जी जी आओ। अच्छा, ऐं हिननि जो कमु जेको आहे 2 महीना थिया हले पियो, पर इहो पैसा जेको हड़प जे चकरनि में आहिनि। अच्छा, 26 लख जो ठीको आहे। 26 लख में ही 10 लख जो मुश्किल कमु आहे। ॿिया पैसा जेको इहे हड़प पिया करनि। तव्हां शिकायत कोन ॾिनी? असां शिकायत वारे 17 सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी, त आउं पाण जेको कमु बहितरीनु VIP कराईंदो थो। बिल्कुलु VIP तव्हांखे कॾहिं शिकायत कोन मिलंदी। अच्छा, हा, मतिलबु नोटिस कोन थियो आहे? अञा ताईं नोटिस कोन थियो आहे। अञा ताईं हिन जो नोटिस कोन थियो आहे। भई इहो ख़बर मूं पाण बि हलाए रहे हिन TV जे अख़बार में, मूं आयूं 2 अख़बार ख़बरूं, पर अञा ताईं नोटिस कोन लियो कंहिं। अच्छा, असां इहो था चऊं कि इन खां जल्द जल्द जो नोटिस ॾे, हिन खे कार्रवाई करी वञे। अच्छा जी, सही। ये मतलब रेती वगैरह इस्तेमाल कंदा चवंदा, वारी वगैरह धूड़ वगैरह इहो बि इस्तेमाल इहो ठीके जे हिसाब सां हलाइणी आहे रेती, इहो हलाइनि पिया वारी। अच्छा, इहो सुई सिधी जेको अनिती पिया करनि। अच्छा, हिकिड़ो भॻवान जो घर आहे, उन खां इहो कुता टरंदो, पर माण्हुनि खां छा कंदा इहो? सिरूं वगैरह इहो सुठियूं आहिनि न? हा, सिरूं इहे तव्हांजे साम्हूं पिया आहिनि, ॾिसो इहे 2 नंबर आहिनि। अच्छा, सिरूं सभु 2 नंबर? जी आओ। कोई सीमेंट वगैरह हलाइनि पिया उहो? इहो बि 2 नंबर आहे। अच्छा, सीमेंट बि 2 नंबर? 2 नंबर आहे। सॼो कमु 2 नंबर? हर शइ जेको हले पई 2 नंबर हले पई। अच्छा, पोइ त हीअ सुभाणे इत्फाक़ को हादसे जो सबबु थी हीअ थी सघे थो। सुभाणे कई थींदा मेला मलाखड़ा थींदा, सत्संग थींदा, की अचानक किथे खिरी वञे हिन माण्हुनि खे, पोइ इहो नुक़सानु थी सघे थो। नुक़सान थी सघे जी, बिल्कुलु नुक़सानु थी सघे थो। मतिलबु ठेकेदार जेको आहे उहो तव्हांजी को बि ॿुधण न ॿुधण जे लाइ तयारु कोन्हे। मूं पाण कॉल कई त मूंखे रिलीफ सुठो कोन्हे ॾिनो। अच्छा, रेस्पॉन्स कोन ॾिनो? जी न। अच्छा, हाणे तव्हांजी छा मुतालबा, छा थियणु घुरिजे? असां था चऊं हिननि खे जल्दी जेको नोटिस ॾे, हिननि खे कार्रवाई करी वञे। अच्छा, कमु जेको बहितरीनु VIP वारो कराइनि। अच्छा, 26 लख जो ठीकु आहे? जी आओ। इन में तव्हां छा था सम्झो, घणे जो कमु थींदो? हीउ कमु थींदो तक़रीबन 8 लख जो आहे। अच्छा, बाक़ी पैसा हड़प आहिनि। बाक़ी पैसा सभु हड़प करे? हड़प। अच्छा, सही सही, महिरबानी।